अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं समूह ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो नूर समूह यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु जीअं तव्हां वॉलपेपर ते वीडियो स्क्राइब ट्यूटोरियल कैप्शन ॾिसी करे सम्झी विया हूंदा, अॼो को ट्यूटोरियल जेको आहे सो वीडियो स्क्राइब जे बारे में आहे। अचो त वीडियो स्क्राइब खे स्टार्ट करियूं, शुरू करियूं। वीडियो स्क्राइब टीचर्स एक्सप्लेनर जेके यूट्यूब ते तक़रीबन 2 मिलियन खां वधीक हुन यूज़र आहिनि। तमामु बहितरीन सॉफ्टवेयर आहे प्रेज़ेंटेशन लाइ। माइक्रोसॉफ्ट खां घटि टाइमिंग में बहितरीन एनिमेशन प्रेज़ेंटेशन सिर्फ़ु तव्हांखे वीडियो स्क्राइब ॾेई सघे पियो। अच्छा, हीअ हाणे स्क्रीन आहे असांजी खुली चुको आहे वीडियो स्क्राइब ते असांजे मथे खे ॾिसंदासीं क्रिएट अ न्यू स्क्राइब न्यूस्ट जेके पहिरीं ताज़ा जेके असां ठाहिया आहिनि जेके ये असांखे नज़र ईंदा। रिसेंट सब्सक्राइब मौजूदा लोकल जेके तव्हां रखिया आहिनि ऑनलाइन सब्सक्राइब टेम्पलेट हितां खां असीं इंपोर्ट करे सघूं था को ठहियल। ही सेटिंग आहे, सेटिंग में असीं 5 सेकंड एमरजेंसी बैकअप 5 मिंट असीं हिकिड़े हिनखे अञा बि घटि रखणु चाहियूं छो त ही क्रेश थिए थो। क्रेश थियण लाइ असांखे हिकिड़ो एमरजेंसी बैकअप में ही पंहिंजी डेटा रखंदो आहे। ट्रांज़ेक्शन टाइम 1 सेकंड, पॉज टाइम अधु सेकंड 0.5, मैक्सिमम ड्रॉ 2 सेकंड 800। बस तव्हांखे सिर्फ़ु इहा चेंज करणी हुई 1 मिनट जो बैकअप। बाक़ी जेके घटि खां घटि ट्रांज़ेक्शन वग़ैरह रखंदा तव्हांजे लाइ बहितरु रहंदो। 2 सेकंड काफ़ी आहिनि ड्रॉ करण लाइ। ड्रॉ टाइम हाणे अचूं था नई स्क्रीन ते या नए हिन ते। हाणे अचूं था क्रिएट अ न्यू स्क्राइब। अचूं था नई स्क्रीन ते या नए हिन ते। हाणे अचूं था क्रिएट अ न्यू स्क्राइब। दोस्तों ये असांजो कैनवास आहे। हिन कैनवास ते असीं जेके कुझु ड्रा करणु चाहियूं था हितां खां ड्रा कंदासीं। हेठि हलूं था, नओं आहे 3.6.11 वर्जन आहे वीडियो स्क्राइब जो। हितां खां असीं का बि एनिमेशन जेके असीं हिन में शामिलु करे सघूं पिया। कर असीं एनिमेशन खणो पिया, सॉरी ही असीं पिक्चर खणो पिया। हितां खां हैंडल्स आहिनि कार्नर खां, हिनखे जेके असीं नंढो वॾो कंदासीं त इहो नंढो वॾो रीसाइज़ थींदो रहंदो। विच खां जेकॾहिं असीं ड्रैग करे कंहिं पोज़ीशन ते रखंदासीं त हीउ पंहिंजी पूरी पोज़ीशन ते अची वेंदो। पूरी पोज़ीशन ते अचण जो मक़सदु इहो आहे जिते रखणु चाहियूं पिया उते अची वेंदो। जेकॾहिं असीं हिनखे हितां खां छेड़ींदासीं त हमरा जो रेशियो जेको सो एस्पेक्ट रेशियो उहो ख़राबु थी वेंदो। तंहिं करे जॾहिं बि असांखे नंढो या वॾो रीसाइज़ करिणो आहे त असांखे मथां जेके कार्नर हैंडल्स आहिनि उन खां करिणो पवंदो। ऐं उन खां पोइ ड्रा करियूं था। ड्रा थी चुको आहे। ओहो, हीउ छा थियो? असां त कार्नर ते रखियो ऐं हीउ ड्रा थी करे विच ते आयो। को मसइलो न आहे, असांखे हिन जी सेटिंग करणी हूंदी, एडजस्ट करिणो पवंदो। हिनखे हमेशह का बि तस्वीर या एनिमेशन ठाहियो था या ॾियणु रखो था जिते जेकी पोज़ीशन उहा पोज़ीशन बरक़रार रहे उन लाइ असांखे हितां हेठि ॾिनल कैमरा आइकन खे सेट कैमरा पोज़ीशन जी करंट आहे उहा असांखे सेट करणी पवंदी। हिते असांखे ॾेखारींदो तव्हांजी पोज़ीशन सेट थी चुकी आहे। हाणे प्ले करे ॾिसूं। ठीकु उन जी जॻह थी थी जिते असां कई हुई, पर वरी बि हिकिड़ो मसइलो इहो आयो आहे त असां कई कुंड ते हुई कार्नर ते, पर इहो अचे त इन करे ज़ूम एट एंड जेको आहे कंदासीं त जिते असां रखी आहे उते ईंदी। हाणे जेकॾहिं असीं पिक्चर या स्क्राइब खे एलिमेंट जेको आहे उनजी प्रॉपर्टी में वेंदासीं त असांखे कुझु हिन रीति प्रॉपर्टीज़ मिलंदियूं। जेकॾहिं असीं हिते अचूं था सिलेक्ट इमेज, जेकॾहिं असीं सिलेक्ट इमेज ॿियो करणु चाहियूं था उहो सिलेक्ट कंदासीं। ग्राफिक फिल्टर हितां से ब्लर, ग्लो, ब्राइटनेस, सैचुरेशन, कंट्रास्ट वग़ैरह चेंज करे सघूं था। हितां खां ड्रॉप शेडो उन जी सेटिंग आहे, एंगल्स वग़ैरह चेंज करे सघूं था, कलर वग़ैरह, इनर शेडो इन जो एंगल, ऑफसेट, ओपेसिटी, ब्लर वग़ैरह चेंज करे सघूं पिया। बबल ओके ख़ासि मौक़े ते कमु ईंदा
बाक़ी तव्हांखे सम्झाइण मक़सदु तव्हांखे ॿुधायो पिया। हितां खां मेन शइ जेकी आहे सो आहे ड्राइंग पॉइंट्स। जेका असां ड्रा कई आहे सा ड्रा नथा करणु चाहियूं त असांखे ॿिया ऑप्शन मिलनि था। मूव इन, मूव इन यानी कि तव्हां मूव थी अचे, हली अचे, कहिड़े कार्नर खां किथां कंहिं पोज़ीशन खां उहा असीं हितां एडजस्ट करे सघूं पिया। प्ले करे ॾिसूं था त हीअ हितां खां असां वटि मूव थी आयो। मूव थी विए खां पोइ आहे फेड इन, एनिमेशन फेड इन थिए। फेड इन यानी हल्की हल्की अंदाज़ सां ज़ाहिर थिए। इनखे असीं टाइमिंग वधाए सघूं था, जेकॾहिं ज़्यादा टाइम लाइ चाहियूं था त एनिमेट जेको आहे उहो केतिरनि सेकंड में थिए, आस्ते आस्ते ज़ाहिर थी रहियो आहे। कोशिशि करियो 2 सेकंड ई रखो एनिमेट। फिट इन वापसि असीं हिनखे ड्रा ते ई रखूं था, छो असीं ड्रा करणु चाहियूं पिया। उनखां पोइ आहे ड्राइंग हेड। काफ़ी सारा जेके सो हिते तव्हांखे हथ मिली वेंदा, हींअर ऑफलाइन या बाक़ी लोड न थिया आहिनि। हे जेके डिफॉल्ट तौरु ख़ासि करे हे 2 जेके या हे सभु असांखे मौजूदु मिलनि था। वरी वापसि ईंदासीं एनिमेशन ते ड्राइंग जी। हितां खां एनिमेट आहे, इनखे असीं घटाए वधाए सघूं था। जिन केतिरी टाइम लाइ ही जेको सो तस्वीर ठहे एनिमेट थिए। पोइ पाज़ आहे, हिकिड़ी तस्वीर ही जेकी आहे इन खां पोइ पाज़ केतिरो जो असीं ॿी वरी ड्रा करियूं, उहो असां रखियो आहे अधु सेकंड 0.5 अधु सेकंड। उन खां पोइ अॻियां ॾिसंदासीं ट्रांज़ेक्शन, यानी इन खां ॿी जेको शइ ॾांहुं वञूं त उहो ट्रांज़ेक्शन केतिरे सेकंड लाइ केतिरे टाइम लाइ थिए। इहो असांखे तॾहिं कमु ईंदो आहे जॾहिं असांखे वॉइस ओवर करिणो हूंदो आहे। वॉइस ओवर दौरान असांखे टाइमिंग जी तमामु घणी ज़रूरत पवंदी आहे पंहिंजे वॉइस खे सिंक्रोनाइज़ करण लाइ। यानी जीअं पिक्चर एनिमेट थिए पई त असीं हुन ते वॉइस ओवर या टेक्स्ट अचे पियो त असीं वॉइस ओवर जेको सो मैच कंदासीं। उन लाइ असांखे हे 3 शयूं इंतिहाई ज़रूरी आहिनि। अच्छा, उन खां पोइ असीं टेक्स्ट खणंदासीं। टेक्स्ट लाइ हिते आयासीं, फ़ॉन्ट चेंज करे सघूं पिया त मोर फ़ॉन्ट त असीं हिन जी अलाइनमेंट दुरुस्त करे सघूं था। टेक्स्ट खे बि असीं साॻी रीति कंहिं बि जॻह ते रखी करे उन जी कैमरा पोज़ीशन ज़रूरु सेट करणी पवंदी, त जिते असां सेट कयो उते ई असांखे वरी वापसि टेक्स्ट प्रॉपर्टीज़ में ईंदासीं। एलिमेंट प्रॉपर्टीज़ में त अहिड़ी रीति साॻी असांखे टेक्स्ट एडिट करे सघूं था। बाद में ग्राफिक्स में साॻी शयूं ईंदियूं आहिनि, ड्रा में इहे साॻी शयूं ईंदियूं आहिनि। सॉलिड रखनि था चाहे उहो घटि वधि, ड्राइंग हैंड्स वग़ैरह साॻी रीति जा। जेकॾहिं असीं हितां कंदासीं प्ले फ्रॉम स्टार्ट थींदो, ऐं जेकॾहिं हितां खां कंदासीं त जी पोज़ीशन असां सिलेक्ट कई आहे उतां खां स्टार्ट थींदो। उन खां पोइ आहे चार्ट्स लेबल। फर्ज़ करियो असीं साल लाइ कुझु जन कौम फेबररी फेब मार्च, उन खां पोइ असीं वैल्यू ॾियूं था त 20 सैकड़ो जनवरी में, 45 सैकड़ो फेबररी में, 60 सैकड़ो मार्च में। बार तौरु ॾेई सघूं था, कलर में ॾेई सघूं पिया। बार पाए ऐं लाइन बार में ॾियूं था त असांखे कलर में ई चार्ट मिले पियो। हिन चार्ट खे असीं रिसाइज़ करे सघूं साॻी रीति, हिन जी पोज़ीशन सेट करे सघूं पिया। ही क्लियर थियो। हीअ असीं स्क्रीन खे मूव करण लाइ स्क्रीन फर्ज़ कर हीअ स्क्रीन असां नेक्स्ट स्लाइड ते हलणु चाहियूं था, हिन सां असांखे
मूव करिणो आहे। फ़र्ज़ु कर ॿी स्लाइड असीं हितां शुरू करणु था चाहियूं, वापसि था अचूं, मथे था खणणु चाहियूं, हेठि था खणणु चाहियूं, उहा सॼी सेटिंग हितां खां ई थियणी आहे। मथे हलंदासीं असांखे स्क्राइब म्यूज़िक मिलंदो, ऑफलाइन हुअण जे करे फ़िलहाल लोड कोन थियो आहे। हितां असीं म्यूज़िक खे बैकग्राउंड म्यूज़िक वग़ैरह सभु शामिलु करे सघूं पिया। हितां खां वॉइस ओवर ॾेई सघूं था। वॉइस ओवर लाइ उहो ई साॻी असांखे रिकॉर्डिंग जे करे लाइननि वग़ैरह जेको माइक आहे तव्हां सेट करे सघो पिया। सेट करे 3 सेकंड जे इंतज़ार खां पोइ तव्हांजो वीडियो स्क्राइब जो एनिमेशन शुरू थींदी। टेक्स्ट एनिमेशन जी जेको चार्ट वग़ैरह तव्हां जेको ठाहियो आहे उहो शुरू थींदो आहे। उनखे ॾिसी करे उन टाइम सां उनखे सिक्रोनाइज़ करे तव्हां वॉइस ओवर करे सघो था। मूंखे वॉइस ओवर कोन करणी, तव्हांखे सिर्फ़ु सम्झाइणो आहे। प्रोसेसिंग ऑडियो खां पोइ हिन में वॉइस शामिलु थी वेंदी। सॉरी, मूंखे वॉइस कोन्हे ॾियणो, सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइणो आहे। उनखां पोइ अचे थो जेको आहे उहो असांखे कहिड़ी नज़र अचे। वाइट बोर्ड आहे, वाइट बोर्ड नज़र अचे पई, पर उनखां सवाइ असीं जेको टेक्सचर शामिलु करणु चाहियूं त असीं हुन में टेक्सचर बि शामिलु करे सघूं पिया। कलर जेको आहे कलर एड करण लाइ फ़र्ज़ु कर असीं हिनखे ग्रीन स्क्रीन ठाहिणु चाहियूं था। ग्रीन स्क्रीन वीडियो असांखे घुरिजे ऐं नोवेगनेट आहे सॉफ्ट में रखंदासीं त हिनखे ॾिसंदा तव्हांखे अहिड़ी रीति नज़र ईंदो। वाइट बोर्ड मां असांखे नज़र अचे पियो हाणे ग्रीन स्क्रीन या ग्रीन बोर्ड। ग्रीन बोर्ड जेको असांखे नाहे रखिणो, सिर्फ़ु सम्झणो हो। वापसि वाइट बोर्ड ते विग्नेट जेको आहे सो बि असांखे नाहे करिणो, नो विग्नेट। हाणे असीं ईंदासीं हैंड ते। हैंड टूल साॻी रीति जेकर असीं का बि टेक्स्ट एनिमेशन उन में हथु नथा ॾियणु चाहियूं त नो हैंड ॾियणु चाहियूं था त असीं बिल्कुलु मुख़्तलिफ़ डिफ़ॉल्ट हथु ॾेई सघूं पिया। उन खां पोइ प्ले फ्रॉम स्टार्ट। का बि एनिमेशन असां शुरू खां जेकी पहिरीं आहे उतां शुरू करणु चाहियूं था त असीं हिन सां प्ले करे सघूं पिया, यानी फर्स्ट खां लास्ट ताईं। जेकॾहिं असीं का ख़ासि सिलेक्ट करे फ़र्ज़ु कर असां हिनखे सिलेक्ट करे हितां कयो आहे त हीअं शुरू थींदो। लास्ट में शेयर करणु या रिकॉर्ड करणु, हितां तव्हां पंहिंजो लोगो आउट करे सघो पिया। डाउनलोड वीडियो या मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते तव्हां शेयर करे सघो था। पावर पॉइंट में ॿियनि प्लेटफॉर्म ते हितां कंदासीं असांखे वीडियो फॉर्मेट घुरंदो आहे। वीडियो फॉर्मेट असीं कहिड़ो रखणु था चाहियूं उहो सिलेक्ट कंदासीं। उन खां पोइ फुल HD, वेवला या स्टैंडर्ड HD रखणु चाहियूं था। फ्रेम रेट बस 15 खां 20-24 ताईं घटाए वधाए सघूं था, पर 15 सही हूंदा। अगरि रीनेम करे असीं जेकॾहिं सेव करे सघूं पिया। उम्मीद है वीडियो पसंदि आयो हूंदो। दोस्तनि सां शेयर कजो, लाइक कजो ऐं सब्सक्राइब त ज़रूरु कजो। अल्लाह हाफ़िज़।